अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। पीरूमल ॻोठ मिसरी लिस्काणी जो रहवासी नौजवान मीर हसन मंगणहार बिजलीअ जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। पीरूमल ॻोठ मिसरी लिस्काणीअ जो रहवासी नौजवान मीर हसन मंगणहार बिजलीअ जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे। वधीक तफ़सीलात मालूम कयूं था। असां सां टेलीफोन लाइन ते आहे पीरूमल मां महबूब बुख्टी। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। पीरूमल ॻोठ मिसरी खान लिस्काणी जो रहवासी नौजवान 15 साल जो मीर हसन वलद गुलाम नबी मंगणहार पंहिंजे घर जो पाणी वारो मोटर ठाहींदे बिजली जो ओचितो करंट लॻण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे संदसि वारसनि फौरन पीरूमल शहर जे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि फ़ौतगीअ जो तस्दीक़ कई वई, जंहिं खां पोइ संदसि अज़ीज़नि ऐं घर भातियुनि में कोहराम मची वियो। जी वरी महिरबानी महबूब अपडेट करण जे लाइ।